जी तो नाज़रीन हिन वक्त असीं मौजूद आहियूं लालरोग जे भरिसां ॻोठ बिडो मुगेरी में, जिथे काफ़ी अरसे खां हिकु नौजवान आहे जेको खट ते पियल आहे। अचो त उनजे घर भातियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। 5-6 साल थी विया आहिनि हिनखे उमिरि गुज़री आहे त माना वॾो इलाजु करायोमांसि कराची ताणी। हाणे त नथो कराए सघां, मिसकीन आहियां, गुरबत आहे वरी, हाणे मां बि नथो कमाए सघां। इन जे करे मुंहिंजी मदद कयो, हुकूमत खे अपील आहे। पियो आहे 5 साल आहे, धकु लॻो अथसि, उहो मां इलाजु नथो सघां। तव्हां मुंहिंजो मदद कयो, मुंहिंजो इलाजु बचिड़े जो कयो। हिकिड़ो पुटु आहे, असां बि मड़ियो थियासीं। 5 साल 10 साल थी विया आहिनि, बीमार आहियां, मदद कयो। जी तो नाज़रीन त नौजवान जेको बिस्तरे ते पियल आहे उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उनजे वालिदेन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु आहे त असीं मिसकीन ग़रीब आहियूं, असांजो जेको अलाह ताला हुयो सो असां विकिणी करे असां पंहिंजे पुट जो इलाजु करायोसीं। असां हाणे कुझु कोन बचियो आहे। असीं आला अख़्तियारनि खे मुतालबो था कयूं असांजे बचिड़े जो जल्द जल्द इलाजु करायो वञे। कैमरामैन सरफराज़ मुगेरी सां गॾु बदरुद्दीन मुगेरी, अवामी आवाज़ TV, लाड़ू रोंक। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।